चंबड़ वेझो घुमण फिरण खां लाचार नींगर बाबत ख़बरूं जो आला अमलदारनि तरफ़ां नोटिस वठण बाद डॉक्टर पहुची मुआयनो कयो। ॻोठ बालाज लगारी वासी पोरियत रोशन अली लगारी जो 8 वरियनि जो पुटु सजाद अली चेल में तकलीफ़ सबब घुमण फिरण खां लाचार आहे। रूरल हेल्थ सेंटर चंबड़ जे MS जी हिदायत ते डॉक्टर ज़ुल्फ़कार समूह ॻोठ बालाज लगारी पहुची सजाद जो मुआयनो कयो। इन मौक़े ते हुन ॿुधायो त DC ऐं DHO टंडो अलायार तरफ़ां मीडिया जी ख़बरुनि जो नोटिस वरितो जंहिं सबब हू हिते पहुता। उन चयो त ॿार जे जिस्म मां जुज़ा हासिल कया आहिनि। रिपोर्ट बाद ख़बर पवंदी त असल बीमारी कहिड़ी आहे। इन जो इलाज मुमकिन आहे। GBS बीमारी हिकिड़े से सोचींदा आहियूं असांजे मेडिकल में आहे। ॿियो पोलियो त हिकिड़ी अलॻि शइ आहे, पर उन जा सैंपल बि असां मोकिले छॾिया आहिनि। पोलियो जा सैंपल बि असां मोकिले छॾिया आहिनि। बाक़ी GBS जेका बीमारी आहे उन जो इलाज आहे। नींगर जे वालिद रोशन लगारी अपील कई त हू मिस्कीन आहे, पुट जो इलाज कराइण जी क़ाबिल नाहे, संदसि मदद कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।